अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टिपिकल टॉक प्रोग्राम सां गॾु मां आहियां तव्हांजो मेज़बान गोल मटोल। नाज़रीन, मां तव्हांखे प्रोग्राम जी शुरूआत में हिकु बादशाह जी ॻाल्हि ॿुधायां। हिकिड़ो बादशाह हुयो, तमामु उहो ज़ालिम क़िस्म जो इंसानु हुयो, पंहिंजे अवाम ते पंहिंजे रियाया ते तमामु घणो ज़ुल्म कंदो हुयो। एतिरो ज़ुल्म कंदो हुयो जो अवाम उन खां बेज़ार हुयो ऐं रोज़ानो उन जे मरण जूं दुआऊं घुरंदो हुयो। हिकिड़ी उहो बादशाह फ़ौत थी वियो। उन खां पोइ उन बादशाह जे पुट खे जॾहिं उन तख़्त ते विहारियो वियो त उन जे पुट पंहिंजी काबीना जे वज़ीरनि खे घुरायो ऐं उन्हनि खां सलाह मशवरो वरितईं त आख़िर मां अहिड़ो कहिड़ो अमल कयां, अहिड़ो कहिड़ो कमु कयां जो मुंहिंजे पीउ खे अवाम सुठनि लफ़्ज़नि में यादि करे ऐं उन्हनि खे दुआऊं ॾिए। त वज़ीरनि मां के हिकिड़े वज़ीर उनखे सलाह ॾिनी त तव्हांजो पीउ तमामु ज़ालिम क़िस्म जो माण्हू हुयो, अवाम मां दुआ जी तवक़ो त करे नथी सघिजे, पर तव्हां हीअं कयो जो पीउ खां वधीक ज़ुल्म करणु शुरू कयो। उन जे बादशाह जे पुट तमामु घणो ज़ुल्म करणु शुरू कयो ऐं मुख़्तलिफ़ टैक्सिस हयां, अमन अमान जी सूरत हाल ख़राबु कराए छॾियईं। पोइ अवाम उन जे पीउ खे दुआऊं ॾियणु लॻो त हिन जे पुट खां त हिन जो पीउ भलो हुयो, जंहिंजे दौरे हुकूमत में घटि ज़ुल्म त हुयो पर अमन अमान त हुयो, सिहत जूं सहूलियतूं त हुयूं, तालीम त आम हुई, पर हिन जो पुट त वधीक ज़ुल्म करे छॾियो आहे। साॻी सूरत हाल असां वटि सिंध में बि आहे त अरबाब ग़ुलाम रहीम जे दौर में जेतिरो अमन अमान हूंदो हुयो, अॼुकल्ह उहो नज़र नथो अचे। ऐं गुज़िरियल जेके 5-6 साल गुज़रिया आहिनि उन में तमामु घणी टारगेट किलिंग, बम धमाका ऐं ख़ासि करे कराची जी सूरत हाल तव्हांजे साम्हूं आहे ऐं असांजे ॻोठनि में रोज़ानो माण्हू अगवा थियनि था, एतिरे क़दुरु जो सहाफ़ियुनि खे बि नथो छॾियो वञे, उन्हनि खे बि क़तलु कयो थो वञे। त यानी इहा सूरत हाल वञी बची आहे। सिहत जो मामिलो हुजे त तव्हां ॾिसो था त थर में रोज़ानो ॿार फ़ौत थी रहिया आहिनि, जॾहिं त असांजी वरी हुकुमरान जमात जेका आहे उन्हनि जो वज़ीर आला साहिबु चवे थो त थर में ॿारनि जे मौत जी ज़िमेवार हुकूमत बिल्कुलु बि न आहे। त पोइ आख़िर केरु आहे? अमन अमान जी सूरत हाल ख़राबु लॻी पई आहे, तालीम जी सूरत हाल बाबा तव्हां काॾे अची बाबा हीउ प्रोग्राम हली रहियो आहे टिपिकल टॉक, तव्हां कीअं आया आहियो हिते, कंहिंखे ॻोल्हींदा आहियो? मां उस्ताद असांजो उस्ताद जेको आहे न स्कूल अचे नथो। गोसड़ू उस्ताद जेको तव्हांजो आयो हुयो हिते 2-3 हफ़्ता पहिरियां, शायदि तव्हां उहो प्रोग्राम ॾिसी करे हिते आया आहियो। हा, तव्हां वियो हिकिड़ो मिंट वियो। मां उस्ताद ॻोल्हींदो अथव, तव्हां 5 साल 6 साल अचे नथो स्कूल असांजे। अच्छा, तव्हां वियो हिते। नाज़रीन, तव्हां इहा ॾिसी रहिया आहियो, तालीम जी हालति इहा लॻी पई आहे। जिते स्कूल आहिनि उते उस्ताद कोन आहिनि, जिते उस्ताद आहिनि उते ॿार कोन था अचनि स्कूल, ऐं जिते ॿई कोन आहिनि उते स्कूल उताकू बणियल आहिनि। हिकिड़ो गोसड़ू उस्ताद असां घुरायो होसीं पंहिंजे प्रोग्राम में, शायदि हीउ शागिर्दु उनखे ई ॻोल्हींदो हिते पहुतो आहे। बाबा तव्हांजो नालो छा आहे? मुंहिंजो नालो आहे पंहिंजो ख़ुदि। अच्छा, मतिलबु ख़ुदि त तव्हांजो निकनेम आहे न, प्यार में तव्हां चवंदा हूंदा। तव्हांजो असली नालो छा आहे? असली ख़ुदनि। बाबा ख़ुदनि त प्यार में चइबो आहे न, कंहिंखे ख़ुदि या ख़ुदनि न, अब ड्रामा ॾिसंदो न, ड्रामा ॾिसी करे मुंहिंजो नालो रखे ख़ुदनि। अच्छा, ख़ुदनि कोकड़ी। त ख़ुदि साहिबु तव्हां इहो ॿुधायो त तव्हां पंहिंजे उस्ताद खे ॻोल्हींदा हिते पहुता आहियो, घणनि सालनि खां गुम आहे, स्कूल कोन थो अचे? उस्ताद 6-7 साल थी स्कूल असांजो खुलियो हुयो ऐं उस्ताद हुते जेको आहे सो हिकु दफ़ो आया हुया जॾहिं इफ़्तिदा थियो हुयो ऐं जॾहिं नाज़िमनि जो दौरु हूंदो हुयो। नाज़िमनि जे दौर में उस्ताद असांजे स्कूल जो इफ़्तिदा कयो, नाज़िम साहिबु उस्ताद बि गॾु आया, खोड़ उस्ताद चयो हे तव्हांजा उस्ताद, हे तव्हांजा उस्ताद। उहो जो विया वरी मोटिया ई न आहिनि। अच्छा, तव्हां इहो ॿुधायो त तव्हां कहिड़े क्लास में पढ़ंदा आहियो? मां हैट्रिक में। हैट्रिक में? हा, हैट्रिक न थींदो आहे, मैट्रिक थींदी आहे। हा, मां 3 दफ़ा कई आहे त पोइ हैट्रिक थी वई न। अच्छा, मैट्रिक 3 दफ़ा पर क्लियर न करे सघिया आहियो? न। उनजी छा वजह हुई? तव्हां पढ़ाई स्कूल में न हुई या उस्ताद न पिया अचनि या तव्हांजी दिलि न पई लॻे पढ़ाई? हाणे मसइलो इहो आहे असांजो अॻे जेको आहे सो स्कूल खुलियो न साईं स्कूल खे। मुशरफ दौरु आहे, मुशरफ दौर में स्कूल खोले ॾिनो असांखे, खोले ॾिनो। हाणे उस्ताद था अचनि। मां पाण जेको आहे साईं वॾो पढ़ियल आहियां मां। अच्छा। हा, अॻे मां स्कूल खे ॾिसंदो हुउसि वेही करे, मां हाणे स्कूल वेंदुसि मां। स्कूल त वेंदो, पर मसइलो इहो आहे जो गोसड़ू उस्ताद जेकॾहिं स्कूल कोन थो अचे त पोइ तव्हां जेकॾहिं शागिर्द मिली करे पाण में उनजे उस्ताद खे घर वञो, उनखे वठी अचो। जीअं अॻे दौर में थींदो हो त जेको स्कूल में शागिर्द ईंदो हो त शागिर्द मोकिले टंगो टाली कराए उनखे खणी ईंदा हुआ स्कूल में, पर हाणे जेकॾहिं शागिर्द वञी उस्ताद खे खणी अचनि टंगो टाली कराए त इहो सुठो अमल न थींदो। साईं मां तव्हांखे छा ॿुधायां, उस्ताद खे टंगो टले सां अहिड़ो करे आयासीं, कुर्सी सां ॿधोसीं बाक़ाइदे। उस्ताद खे ॿधोसीं। अच्छा। असां हिकु शागिर्द थी करे अचूं पिया उस्ताद खे सबक़ु पढ़ाइण लाइ, उस्ताद सबक़ु अचे ई नथो। उस्ताद खे पाण खे कोन थो अचे? अहिड़ा सुवाल कया मूंखे कुटे वठी करे। अच्छा। अहिड़ो कुटे मूंखे नासर मारत अची पई मूंखे। वरी दरवाज़ो बंदि करे वरी मूंखे कुटे।
कुंडी ॾेई करे कुटीअ मूंखे अच्छा हा अहिड़ो कुटे अच्छा पर इहो अञा ॿुधायो सूर आहे इहो ॿुधायो त तव्हां गुज़िरियल केतिरनि सालनि खां मैट्रिक में आहियो मां साईं अधे खे चवां तक़रीबन मुंहिंजे ख़्याल में 10 साल थींदा हुआ मैट्रिक में 10 साल थी त मैट्रिक में हा, आहियो सही। बिल्कुलु मैट्रिक पास छो न करे सघिया आहियो तव्हां ही केरु आहे हे वरी किनो वरी शागिर्द किनो उस्ताद उस्ताद नहीं उस्ताद काॾे हो उस्ताद आयो न असां पाण ॻोल्हण आया आहियूं तव्हां केरु आहे बाबा तव्हां कीअं अची पहुता हिते मां शागिर्द आहियां उस्ताद जो मास्टर हाणे स्कूल में हतो मास्टर ड्यूटी अची में मास्टर आहे न हे मां को में आहे सीनियर मास्टर हे आहे वॾो मास्टर मां आहियां अच्छा हा तूं बि स्कूल में पढ़ंदो आहे हा बाक़ी कहिड़े क्लास में पढ़ंदो आहे 7 14 28 में 28 क्लास कहिड़ो हूंदो आहे बाबा इहो आख़िरी सीट ते आख़िरी अठो क्लास हूंदो न 28 डायरेक्ट उते सीट ते लिखियल आहे अरे किना 28 सीट आहे उहा अच्छा सीट 28 सीट सीट नंबर हूंदो अलाए तव्हांजो उस्ताद खे ख़बर न उस्ताद जो न त स्कूल सुबुह जो पढ़ी हली न आहे तूं पढ़ियल आहे हरू भरू थेलो खणी आयो आहे जोड़ ॿुधाए हुन जी हा चाची जत जी जोड़ ॿुधाए हा जोड़े जा चलो अचो जत हे पढ़े न मां पढ़िया मां को पुछो तव्हां ॿुधायो जय जी झीम जे जी काफ़ी गिरे तो आपल भी नून पीछे नो घेरे बराबर नथी बाबा तव्हां सम्झ में नथो अचे त सिंधु जी तालीम केॾांहुं पई वञे तव्हां नौजवान पढ़ो छो न था सिंधु जी तालीम ड्रामा में वञे थी असां उस्ताद ईंदा त असां पढ़ंदासीं एतिरी न कुल ॾिनी अथनि एतिरी ॾिनी आहे न ॿिन्हिनि खे एतिरी अधु न जड़ी अधु मां अच्छा तव्हां गवर्नमेंट स्कूल में पढ़ंदा आहियो हा गवर्नमेंट जे तरफ़ां किताब विरहाया वेंदा आहिनि मुफ़्त में उहे तव्हांखे मिलिया उहे 5 साल खां पोइ ईंदा आहिनि न मतिलबु हर साल ईंदा आहिनि बाबा उहो निसाब ईंदो आहे पूरो हिकिड़ो सिलेबस ईंदो आहे हे छा थो करे उथी मथे वेही रहियो आहे तव्हां जेको तव्हां होॾे हली वियो फ़िलहालु हिकिड़ी सीट आहे प्रोग्राम में तव्हां वियो हलो 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 रे तव्हां किनो वियो हली जायल जट्टा तव्हांजो उस्ताद- गॾु चारींदो आहे वरी स्कूल पढ़े थो हलो हलो मां ॿुधायां हलो अरे बाबा ही क्लासरूम न आहे तव्हांजो ॾिसो ॿारो क्लासरूम न आहे ही ओए ॾिसो तव्हां वियो वियो बाबा ॾिसो ॿारो विड़पो न आहे विड़ंदा कुता आहिनि बाबा तव्हां ॿार आहियो सुठा सुहिणा ॿार आहियो स्कूल न ईंदा उस्ताद ज़ाहिर आहे विढ़ंदासीं न कुतनि वांगुरु बाक़ी न ॾिसो इहा तमीज़ न आहे इहा तमीज़ सां तमीज़ आहे हिकिड़ो मिंट मां हेरे लाहियां हा इहो लाहे रखो हिकिड़ो मिंट तमीज़ सां तव्हां सिखो ॾिसो नाज़रीन अॻियो दौरु हूंदो हुयो जंहिंमें तालीम सां गॾु तरबियत बि ॾिनी वेंदी हुई पर अॼुकल्ह असांखे स्कूल में तालीम त नज़र ई कोन थी अचे तरबियत किथां थींदी सो इहा जेकॾहिं ॿारनि जी तालीम हूंदी तरबियत बि ओड़ी थींदी उन्हनि जी बाबा हाणे इहो ॿुधायो त तव्हांजो वालिद साहिबु छा कंदो आहे तव्हांजो पीउ अबु असांजो जेको आहे हारी आहे अच्छा मतिलबु हेल्प हारी 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 माशाल्लाह हारी त तव्हां सुठो हुजे करे हा। अच्छा इहो ॿुधायो त तव्हांजी शादी थियल आहे हा साईं शादी बि कई अथव माशाल्लाह 3 ॿार आहिनि 3 ॿार बि अथव हा तव्हांखे संग कीअं मिलियो मतिलबु तव्हां पंहिंजा पाण शागिर्द आहियो नहीं नहीं यार आप भी चो आप भी चो न तूं स्कूल वेंदो कर जीअं हुनखे चवंदा जेको शादी आहे छोकिरो पढ़े थो वञा मां 40 साल मेरा अञा मां पढ़ां थो अञा मां हैट्रिक न कई आहे न पर जेकॾहिं तालीम मुकमल करे उन खां पोइ शादी कयो आहे त सुठे नमूने सां का रोज़गार सां लॻो आहे की असां त नौकिरी कयो आहे साईं तालीम कीअं कयूं उस्ताद ईंदा त मुकमल थींदी न तालीम उस्ताद 10 साल 20 साल स्कूल न ईंदा पघार घणा असांजे ॻोठ जा 2 उस्ताद थी उहे सऊदी रहंदा थी हा हिते वरी उस्ताद हिते आहिनि रहनि सऊदी उते वरी कारोबार अथनि पंहिंजा मतिलबु पघार हितो खणंदा आहिनि पघार हितो खणंदा आहिनि इहो त असां ज़ुल्म आहे असांजे सिंध सां कमाइनि सऊदी में था कमाइनि सऊदी में था हाणे उन्हनि खे नौकिरी खसनि न गवर्नमेंट वारा हे जो ग़रीबनि खे ॾियनि असांखे ॾियनि न ॾिसो असां धरती टीवी ते बि हिकिड़ी कंपेन हलाई आहे त गोश्रू उस्तादनि खे स्कूल ॾांहुं वठी वञूं ऐं स्कूल खोलायूं ऐं इन मद में सुठो फीडबैक बि अचे थो कुझु हेडमास्टर बि मुअतल थिया आहिनि जेके गोश्रू हेडमास्टर हुया पर हाणे जेकॾहिं तव्हां पाण तालीम ॾे ध्यानु ॾियो पाण स्कूल वञी आबाद कयो शागिर्द त उन सां बि त मसइलो हल थी सघे असांखे केरु सेखारींदो आहे पढ़ंदासीं न बाक़ी हाणे अगरि सेखारींदो आहे त काॾो पढ़ंदासीं कोई ईअं दिमाग़ में त न ईंदो न जेसिताईं पढ़ंदासीं न अच्छा तव्हां स्कूल बैग ते तस्वीर कंहिंजी आई आहे हे साईं हुन जी आहे न इहो आहे इहो उहो आहे कार्टून आहे अच्छा इहा तव्हां ड्राइंग करे वेंदव हा साईं ड्राइंग करे ॾेखारियो मूंखे हिन पेज ते न मां तव्हांजी तस्वीर ड्राइंग कयां थो मुंहिंजी तस्वीर हा, ठाहींदो मुंहिंजी तस्वीर ठाहींदो यानी तव्हांखे माशाल्लाह एतिरी आहे हा साईं नाज़रीन असांजो ही शागिर्द ख़ुदि जेको आहे जेसिताईं तस्वीर ठाहे तेसिताईं वठूं था हिकु शॉर्ट कमर्शियल ब्रेक मिलूं था टिपिकल टॉक में ब्रेक खां पोइ tumak tumak,